खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, मां माचो पंहिंजो मेज़बान आसिफ़ सियाल अव्हांजे मनपसंद प्रोग्राम सलाम सिंध में जेके भी सिंध में ऐं पूरी दुनिया में असांखे ॾिसी रहिया आहिनि, असां उन्हनि खे हिन प्रोग्राम में भलीकार पिया कयूं ऐं भलीकार बि कयूं पिया ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। सभ खां पहिरियां तव्हां जेको आहे सो सेट खे ऑन कयो, चेंजिस ॾिसो असांजे प्रोग्राम में, ऐं असांजे सेट जी चेंजिस ॾिसो ऐं असां हिन सेट खे तव्हांजे लाइ सजायो आहे, हिन सेट खे असां तव्हांजे लाइ सेट कयो आहे। यकीनन चेंजिंग जेका आहे तमामु ज़रूरी हूंदी आहे लाइफ में, चाहे उहे तव्हांजी ड्रेसिंग हुजे, चाहे तव्हांजो उथणु वेहणु हुजे, चाहे तव्हांजो जेके बि जे लाइफ में कॉन्स्टेंट हलो पिया। मां सम्झां पियो कि चेंजिस जेको आहे सो लाइफ में तमामु घणियूं ज़रूरी हूंदियूं आहिनि। सो असां काफ़ी ॾींहं आहिनि जेके असां सेलिब्रेट कंदा आहियूं। इक्वल डे छो इम्पॉर्टेंट आहे सेलिब्रेट करणु? उन जी वजह इहा आहे कि जेकॾहिं असां एको हुजे, असां में ॿधी हुजे, त असां सम्झूं पिया कि हर जे बि प्रोफेशन में हुजूं त उन में असां इलाही सारियूं कामयाबियूं पाण बि माणे सघूं था, पर जेके बि असांजे इर्द गिर्द जेके मार्जिनलाइज़ जेके कम्यूनिटीज़ आहिनि उन्हनि खे बि असां एम्पावर करे सघूं पिया। ऐं इक्वल डे जे हवाले सां मां इहो चवणु चाहींदुमि कि असां छो जेके असांजे विच में गैप्स आहिनि, पोइ रंग जो हुजे, नसल जो हुजे, कलर जो हुजे, मज़हबी हुजे, असां पंहिंजे पाण में एतिरा गैप्स क्रिएट करे छॾिया आहिनि जो असां हिन टाइम तॾहिं असां नफ़रतुनि में, असां वेछनि में, असां इलाही डिस्टेंस में पइजी विया आहियूं। सो इहो छो पिया आहियूं, उनजी हक़ीक़त छा आहे, उनजी वजह छा आहे? जेका वजह मां ॾिठी आहे, जेका वजह कॉमनली सभु को अगरि थोरो अंडरस्टैंड करे त इहा आहे कि एजुकेशन। असां जेका बि शइ आहे असां पंहिंजी हिकिड़ी इल्म सां, पंहिंजे एजुकेशन सां इहा जेके बि कमियूं कोताहियूं आहिनि, जेके वेछा आहिनि, असां उहे दूरि करे सघूं था। चाहे उहे वेछा रिश्तनि में हुजनि, चाहे उहे वेछा मज़हबी हुजनि, चाहे उहे वेछा सिहत जे हिसाब सां, हेल्थ जे हिसाब सां हुजनि, त काफ़ी कल्चरल जे हिसाब सां बि असां जेको आहे सो पंहिंजे पाण खे तक़रीबन हर हिसाब सां पंहिंजे पाण खे यूनाइटेड जेकॾहिं कंदासीं, एजुकेट कंदासीं, त मां सम्झां पियो कि इहे जेके वेछा आहिनि, हिकिड़ो लफ़्ज़ ई अहिड़ो आहे जेको तकलीफ़दा आहे, जेको हिक ॿिए खे अलॻि करण वारो लफ़्ज़, इहो ई सम्झो कि ॿुधण में ई मज़ो नथो अचे त इंसानु जॾहिं अलॻि हूंदो आहे, सेपरेट हूंदो आहे, त उहो कहिड़ी कैफ़ियत हूंदी। त पोइ जॾहिं असां ॻाल्हि कई कि असांखे एजुकेट करणु खपे, इन शइ खे अवेयरनेस फैलाइणु खपे इन जे बारे में ऐं इन्हनि गैप्स खे फिल करण जे लाइ, जीअं एजुकेशन जी ॻाल्हि कई त असां हमेशह बचपन खां असां इहो ज़रूरु ॿुधो आहे, छा इहो ई कि यार हिननि जो यार कल्चर छा आहे, हिननि जो कल्चर मज़ो न आहे, यार हे ज़ात तमामु बहितरीनु ज़ात आहे, यार हे बेनुक़्ता ज़ात आहे, महरा सुमरो आहे, यार शेखनि में मज़ो न अथई, वफ़ा न अथई, यार सियाल अहिड़ा हूंदा अथई। वरी अचूं असां मज़हबनि जी ॻाल्हि ते, त यार मज़हब जेको आहे सो असांजो मज़हब वाह जो आहे, फलाणे जो मज़हब हीअं आहे, फलाणे जे मज़हब में छा आहे, फलाणो जेको आहे सो हुनजो हीअं आहे। वरी पोइ असां मज़हबनि खे त अप करे छॾियोसीं, वरी अचूं फ़िरक़नि ते, यार शिया जे सभु पोयां निमाज़ न पढ़, यार सुन्नी हीअं अथई। सो असां इहे तफ़रक़ात जेके आहिनि इन्हनि में असां एतिरो त घिरजी वियासीं त असां पंहिंजी ओरिजिनलिटी खे असां विसारे वेठा आहियूं। त बेसिकली असां इंसान जेकॾहिं ॾिसूं त असांजो रूट किथे आहे, त आदम जी ॻाल्हि आहे, त बिलीवर बि आहियूं। वॾी ॻाल्हि इहा आहे कि असां आदम जा अलैहिस्सलाम जा बिलीवर आहियूं, असांजो पहिरियों नबी, उन जी औलाद आहियूं। त पोइ जेकॾहिं असां पंहिंजे पाण खे ईअं ॾिसूं कि असां आदम जी औलाद आहियूं, त पोइ छाजो शिया, छाजो सुन्नी, छाजो हिंदू, छाजो काफ़िर, त पोइ असां उहा ई ॿोली ॻाल्हाईंदासीं, मां जो ई आहियां सो ई आहियां, हिंदू मोमिन न आहियां यार, मां जो ई आहियां सो ई आहियां, नामे मुल्ला नामे काज़ी नामे सैयद सॾावां, मां जो ई आहियां सो ई आहियां। सो वेछनि खे कहिड़े तरीक़े सां ख़तमु कजे? वेछा जेके आहिनि रिश्तनि में, पहिरियां त घर खां शुरू कजे, त असांजे
घरनि में कीअं असां इख़्तिलाफ़ात पैदा थियनि था, ॿधी छो नथी रहे, त उनजो मेन कॉज़ इहो हूंदो आहे किथे मिल्कियत जो झेड़ो आहे, किथे अनाउनि जो मसइलो आहे, किथे ज़िद आहे इंसान में। त पोइ इहे ज़िदूं, इहे अनाऊं, इहे नफ़रतूं, हे मूंखां छो मथे थो चढ़े, हे मां इन खां छो घटि आहियां, हे उथणु वेहणु हुन वटि गाॾी आहे त मूं वटि छो न आहे। सो इहे रिश्तनि में इहे इशूज़ काफ़ी रहंदा आहिनि। ऐं पोइ कुझु माण्हू सियाणा हूंदा आहिनि, कुझु माण्हू सोच वारा हूंदा आहिनि। हर घर में किथे ॾिंगा हूंदा आहिनि त किथे वाइज़ हूंदा आहिनि। त पोइ जेके पॉज़िटिव माण्हू हूंदा आहिनि न, त उहे कंप्रोमाइज़ करणु ॼाणनि। त उन्हनि खे रिश्तनि जी अहमियत हूंदी आहे, उन्हनि खे इंसान जी अहमियत हूंदी आहे, उन्हनि खे ख़बर हूंदी आहे की इहा शइ जेकॾहिं मूंखां खसिजी वई, पोइ जेकॾहिं उन वटि 50 गाॾियूं छो न हुजनि, पर जेकॾहिं इन वटि मोहबत ॾियण वारो कोई न आहे त पोइ बेकार आहे। हा, गाॾियुनि वारनि खे मोहबत मिलंदी आहे, ज़रूरु मिलंदी आहे, पर गाॾियुनि जे करे मिलंदी आहे, उनजी शख़्सियत जे करे बिल्कुलु बि न मिलंदी आहे। सो गाॾियूं ज़रूरु रखो, पर गाॾियुनि सां गॾु सुठी ॻाल्हि, पहिरियां जेका प्रायोरिटी जी ॻाल्हि हुजे, तव्हांजी शख़्सियत हुजे, तव्हां केतिरा अंदरि में हिकिड़ो दर्द रखो पिया इंसान जे लाइ। ऐं असां पंहिंजे जीअं चवंदा आहिनि पंहिंजे घर खां शुरू कजे, त मां पंहिंजे सेट तां शुरू कयां पियो। त जेके बि मुंहिंजा हे सुहिणा असांजा ING वारा, असांजा बादल साईं, असांजा मज़र, इहे सभु दोस्त असांजा जेके आहिनि, असां सभिनि जे लाइ मूं समेत मसइला मसाइल इख़्तिलाफ़ात थींदा रहंदा आहिनि, पर सभिनी खे मिली जुली हलणु खपे, मोहबत सां कंप्रोमाइज़िंग हुजणु खपे न उस्ताद बादल। ऐं ख़ासि करे प्रोफेशन्स में वॾा प्रोफेशनल जेका लाइफ आहे उहा उन में हूंदो आहे प्रॉब्लम। ठीकु आहे, कॾहिं जेको आहे सो हाणे मज़र वेठो आहे, मज़र खे जीअं चए थो, ज़फ़र चए थो यार फ्रेम सही न रखियो अथई, हीअं न कयो अथई, वरी मज़र ई कावड़ थो करे। ऐं वाक़ई विढ़ंदा अथव, तव्हांखे मां ॿुधायां, विढ़ंदा बि आहिनि। मज़र चए यार हाणे मां छा कयां भला। सो इहे मिठा जेके झेड़ा आहिनि, इहे बि भला आहिनि, इन्हनि में अहिड़ी नफ़रत न हूंदी आहे। इहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंसान जी फितरत में गुस्सो बि आहे, कावड़ बि आहे। ईअं न आहे की इंसानु सफ़ा ई थधो हुजे त पोइ उहो बि कम जो न आहे। त जेसि ताईं इहे इमोशन्स, इहा जेका फायर वारो अंसर, बाहि वारो अंसर हर इंसान में मौजूदु आहे, पर इहो आहे की एतिरो हुजणु खपे जॾहिं उहा फायर वारो अंसर डोमिनेंट थिए थो, त पोइ उनखे ओवरकम करण जे लाइ हिकिड़ो अंसर पाणी बि हिन वजूद में रहे थो, त पोइ पाणी वारो अंसर उहो हारे छॾियो, बाहि त थधी थी ईंदी। मुस्तक़िल जेको आहे सो कावड़ मुख़्तस जेको आहे सो इहे रखूं त इन सां वरी गाॾी न हलंदी आहे। सम्झो गाॾी आहे, धिके वारी धिको ॾेई हलायोसि, या जेतिरो हिनखे तयारु करे हलंदो त वधीक भलो आहे। ऐं हा, जीअं असां चयो पिया एजुकेट करणु खपे, के खोड़ सारा तरीक़ा आहिनि एजुकेट करण जा माण्हुनि खे। इहो असांखे कहिड़ो माना ओपन मतिलबु जीअं टॉक्स करणु खपे, कम्यूनिटीज़ में वञणु खपे, माण्हुनि खे अवेयर करणु खपे। जीअं असां हिन टाइम वेठा आहियूं, असांजी मीडिया में वेठा आहियूं, हिकिड़े सिंध TV जे हिकिड़े सुठे प्लेटफॉर्म ते जेकॾहिं मां वेठो आहियां, जेकॾहिं इन इशू खे एड्रेस कयां पियो, त मां पंहिंजी ज़िमेदारी पूरी करण जी कोशिशि कयां पियो की इक्वल डे छा आहे, ॿधी जो ॾींहुं छा आहे, कहिड़े तरीक़े सां यूनाइटेड हुजणु खपे, कहिड़े तरीक़े सां वेछा जेके आहिनि असांजे विच में माण्हुनि जे विच में रहनि था, मज़हबी बुनियादनि ते ऐं सियासी बुनियादनि ते इवन, ऐं जेके बि प्रोफेशन्स में कमु कनि पिया उते थियनि पिया, त इन्हनि खे कहिड़े तरीक़े सां असांखे ख़तमु करणु खपे। यकीनन इहे सभु 100% ख़तमु न थींदा आहिनि, पर एतिरो थियणु खपे जो असां जेकॾहिं इहे इशूज़ असांजे साम्हूं अचनि पिया, असां फेस कयूं पिया, त पोइ उन्हनि खे नफ़रत जी ताईं न खणी वञूं, असां उनखे पर्सनल न खणी वञूं, ऐं उन्हनि खे उन तरीक़े सां सो मीडिया जे थ्रू असां जेके मूं समेत या ॿिया रिप्रेज़ेंटेटिव्स जेके बि आहिनि, जेके बि स्टेक होल्डर्स आहिनि, उन्हनि खे इन शइ ते खणणु खपे, इशू खे खणणु खपे, इन ते रिपोर्ट्स ठाहिणु खपनि। ऐं ॿियो, समाजी सिविल सोसाइटी जेका आहे ऐं ऑर्गेनाइजेशन्स त खोड़ सारो कमु कनि पियूं, समाजी जेके तंज़ीमूं आहिनि उहे खोड़ सारो कमु कनि पियूं, ख़ासि करे जेके असांजूं बिल्कुलु कम्यूनिटीज़ आहिनि जिन्हनि वटि ख़ासि करे वीचारा मिनोरिटी वारा जेके आहिनि, उहे माण्हू उहे वॾा विक्टिम्स आहिनि, उन्हनि सां वॾा मसइला आहिनि।
उन्हनि जे जेके कल्चर जे हिसाब सां उन्हनि ॾे वञूं उते बि उन्हनि जा मसइला बि मज़हबी हिसाब सां उहे इलाही सफ़र कनि पिया। सो उन्हनि जे लाइ असांखे हिकु पेज ते हुजणु खपे, असां उन्हनि जी आवाज़ बणिजूं ऐं हिन खे न सिर्फ़ु हिकिड़ो डे पर असां हिन खे विज़न सम्झी करे न सिर्फ़ु सेलिब्रेट कयूं पर इन विज़न खे, इन गोल खे अचीव करण जे लाइ हर मुमकिन कोशिशि करणु खपे। उन जे लाइ इहो बि आहे की असांखे फर्स्ट डेटा कलेक्ट करणु खपे ऐं इन खे रिसर्च करणु खपे त कहिड़ा माण्हू, कहिड़ा जेके आहिनि जेके इन डिस्क्रिमिनेशन खे फेस कनि पिया ऐं इन जा विक्टिम्स आहिनि। असांखे सिविल सोसाइटी खे, लॉयर्स जे ग्रुप खे उन्हनि खां जेको आहे सो लीगल एड कहिड़े तरीक़े सां फ़राहम करे सघनि पिया, जेके माण्हू इन मसइलनि जे थ्रू गुज़रनि पिया उन्हनि खे कहिड़े तरीक़े सां असां हेल्प आउट करे सघूं पिया। सो खोड़ सारियूं काफ़ी शयुनि जेको आहे न, मां एतिरो सम्झां पियो की हिकु त असां जूं जेके ॻाल्हि कंदा आहियूं नफ़रतूं असांजे सोसाइटी में आम लॻी पियूं आहिनि, माशी बहिरान लॻो पियो आहे, गुरबत लॻी पई आहे ऐं काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि जिन्हनि खे असां वाहिद हिकिड़ो तरीक़ो आहे ॿधी, जेके चइजे इक्वेलिटी। जेकॾहिं इहा इक्वेलिटी हूंदी त असां तमामु इन्हनि मसइलनि खां बची सघूं था। सो खोड़ सारी कचहरी इन मौज़ू ते कंदासीं, खोड़ सारी इन मौज़ू ते कचहरी कंदासीं। अॼु असां सां हिकिड़ा कानूनदान बि मौजूदु आहिनि, उन्हनि सां बि इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। पर टाइम थिए पियो हिकिड़ो ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक व्यूअर्स, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे सलाम सिंध जी न ख़ूबसूरत सुबुह जे ट्रांसमिशन में भली कार पिया कयूं। जीअं त असां ॻाल्हि कई ॿधी जी ऐं ॿधी में ई ताक़त हूंदी आहे। यकीनन तव्हां जेकॾहिं असांखे नंढे हूंदे मिसाल ॾींदा हुआ बाबा साईं, त असां माशाल्लाह 7-8 भाइर आहियूं, ठीकु आहे, त मिसाल ॾींदा की यार हिकिड़ी काठी खणी अचो, त काठी चई ब्रेक कर, ब्रेक कई त ब्रेक थी वई, हिकिड़ी काठी हुई, हुनजी स्ट्रेंथ जे हूंदी त हथु मज़बूत हूंदो आहे उन टाइम ब्रेक करे ईंदो आहे। पोइ जिन खे चई 7 काठियूं जेके आहिनि इन्हनि खे गॾु मिलाए करे पोइ ॾिनो चए हाणे ब्रेक कयो, सो उहे ब्रेक न थी सघियूं। सो असल इन जे करे लाइ चवंदा आहिनि की ॿधी में ताक़त आहे। ठीकु आहे, ॿधी छो ख़तमु थी वई आहे, एको छो ख़तमु थी वियो आहे, उन जूं जेके बि वजूहात आहिनि, फस्ट ऑफ ऑल तव्हां पंहिंजे पाण जेको आहे सो एनालाइज़ कयो, इन्हनि शयुनि खे अंडरस्टैंड कयो ऐं शुरूआति पंहिंजे घर खां कयो। पोइ जेको आहे सो जेकॾहिं घर मां ई तव्हां जेको आहे सो सबक़ु उहो ॿुधो आहे ऐं उहो उन ते इम्प्लीमेंट कयो पिया ऐं उन ते कमकार कयो पिया, त यकीनन तव्हां घर खां शुरू कंदो त पोइ तव्हां समाज ते पुॼंदो त पोइ दुनिया ताईं पुॼंदो। ऐं अहिड़े तरीक़े सां जेके बि दुनिया में मसइला मसाइल आहिनि, नफ़रतूं आहिनि, जेके बि प्रॉब्लम्स आहिनि, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जो जेको रूट कॉज़ जेको इहो ई आहे की असां ॿधी में न आहियूं, असां इक्वेलिटी में न आहियूं, असां हर तरह जे मज़हबी, कल्चरल ऐं फ़िरक़नि जे हवाले सां ॾिसूं, हर हिसाब सां असां हिक ॿिए खां परे आहियूं ऐं असां पंहिंजे पाण खे सुपीरियर सम्झी वेठा आहियूं त असां जहिड़ो त कोई आहे ई कोन। ऐं इहा ई शइ, इहा ई अना ॿियनि खे पोइ ॿिए माण्हू खे कमतरी वांगुरु तव्हां ॾिसंदो हुनखे। जेकॾहिं तव्हां पंहिंजी अखियूं अहिड़ियूं करे छॾियूं, तव्हां पंहिंजो कैरेक्टर अहिड़ो ठाहे छॾियो की मूं जहिड़ो को माण्हू आहे ई कोन, मूं जहिड़ी का ज़ात आहे कान, मूं जहिड़ी का पात आहे कान, मूं जहिड़ो को आर्टिस्ट आहे कोन, मूं जहिड़ो को प्रोफेशनल आहे कोन, मूं जहिड़ो को उस्ताद आहे कोन, मूं जहिड़ो को कैमरामैन आहे ई कोन, त पोइ यकीनन जॾहिं तव्हां जहिड़ा न हूंदो, सलमान चए थो त मूं जहिड़ा सभु मूंखां वधीक आहिनि सभु। सो इहा आजिज़ी, इहा जेका आहे सो डाउन टू अर्थ हुजणु खपे माण्हू में। ऐं इहा अना जेका आहे ख़ुदा खे बि पसंदि न आहे यकीनन। पोइ माण्हू जेको आहे सो मूं जहिड़ो न आहे, माना तूं ई अकेलो आहे, त पोइ अकेलो ई रहिजी वेंदे भाउ। पोइ अकेलो माण्हू जेको आहे सो किथे बि ताक़त नथो रहे, रुसवा थींदो। जॾहिं तव्हां वटि जेकॾहिं तव्हां वटि सभु कुझु आहे बि, तव्हां एतिरो मास्टर आहियो हर शइ में, त कोशिशि कयो तव्हां पंहिंजो जेकॾहिं कंहिं बि एक्सपर्टीज़ में आहियो तव्हां वंड कयो, शेयरिंग कयो, ॿिए खे बि उहा ताक़त जेका आहे सो तव्हां वटि आहे
एॾी ताक़त आहे त उनखे तकबुर में न इस्तेमालु कयो, बजाए कि उनखे तकबुर में इस्तेमालु कयो त उन ताक़त खे शेयर कयो त ॿियो जेको कमज़ोर आहे उहो बि ताक़तवर थिए ऐं उहो बि पंहिंजे उनखे अहिड़े तरीक़े सां उनखे बि एजुकेट कयो त हू माशी तौर ते ऐं जेको आहे सो किरदार जे हिसाब सां बि स्ट्रॉन्ग थिए। सो एजुकेशन वाहिद हिकिड़ो तरीक़ो आहे ऐं जंहिंसां पाण ॿधी जो मैसेज बि ॾेई सघूं था ऐं न सिर्फ़ु मैसेज डिलीवर करे सघूं था पर प्रैक्टिकली असां सभिनी जेके बि इंसान इन्हनि खे जोड़े करे पंहिंजो सर्विसिस सरंजाम ॾेई सघूं था। सो असां वटि गेस्ट असां वटि मौजूदु आहिनि पर असां सां गॾु कॉलर बि मौजूदु आहे। हलूं था कॉलर जी तरफ़। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी केरु पिया ॻाल्हायो, किथां खां ॻाल्हायो पिया? टीवी ॾिसो पिया? टीवी ॾांहुं थोरो ध्यानु हटायो छो जो वॉइस थोरो डिले ईंदो, पोइ डिले तव्हां हुनखे फॉलो कंदो त असांखे देरि सां जवाबु ॾींदो ऐं असांजे प्रोग्राम जो टाइम ख़राबु थी वेंदो। मां शमशाद बलोच थी ॻाल्हायां शहदाद कोट तां। जी शमशाद, कीअं आहियो तव्हां? जी जी अदा, तव्हांजो शो ॾाढो सुठो आहे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। प्रोग्राम में छा शेयर करणु चाहींदो? अॼु इक्वल इंटरनेशनल इक्वल डे आहे, उन हवाले सां ॿधी जो ॾींहुं आहे। जी अदा, अॼु फरमाइश करणी हुई तव्हां सां, गानो ॿुधणो हुयो ओ मां। जी गानो त ज़रूरु ॿुधाईंदासीं, गानो तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। आख़िर में खोड़ सारा असां ॿिया सिंगर बि आहिनि, तव्हांखे गानो बिल्कुलु ॿुधाईंदुमि। ऐं हा, थैंक यू सो मच तव्हां कॉल कई, शामिलु थिया। अॼु ॿधी जो ॾींहुं आहे ऐं ॿधी जे हवाले सां भी जेको आहे सो कुझु को मैसेज पंहिंजो जेको कोई ख़्यालु अचे थो त उहो शेयर करणु चाहे थो ऑनलाइन त पोइ असां सां बिल्कुलु कॉल जे थ्रू कनेक्ट थी सघो था। सो बिना हाणे हलूं था, असांजे महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि तारुफ़ जी तरफ़ हलूं पिया। सो फर्स्ट असांजी जेका गेस्ट आहिनि उहे आहिनि कुबरा मुजाहिद जोखियो। जी सर। ऐं तव्हांखे भलीकार पिया कयूं प्रोग्राम सलाम सिंध में। जी थैंक यू। ऐं लॉयर आहियो तव्हां? जी जी लॉयर। फ्रेश लॉयर आहियो? जी जी फ्रेश लॉयर आहियो। ठीकु आहे। ऐं ॿी असां सां गॾु लॉयर आहिनि फातिमा जोखियो। तव्हां बि एडवोकेट आहियो, तव्हांखे बि भलीकार पिया कयूं, तव्हां बि फ्रेश आहियो। जी ईअं ई फ्रेश रहिजो। मां ठीकु आहे, फ्रेश माना इल्म जे हिसाब सां सफ़ाई फ्रेश ईंदो रहणो आहे सॼी ज़िंदगी, पर ईअं ई फ्रेश रहो, चहिरे ते मुस्कुराहट हुजे ऐं ख़ुशियूं वंडींदा रहो ऐं जेको तव्हां वटि इल्मु अचे पियो उहो शेयर कंदा रहो। कुबरा जी, तव्हां खां पहिरियों क्वेश्चन। जी सभ खां पहिरियों ॿिन्ही जे बारे में तव्हां जो जॾहिं मां कास्ट पढ़ी त मूंखे ईअं तव्हां खां क्वेश्चन इहो कयो मां फर्स्ट कि तव्हां यकीनन गदाब खां आहियो, जोखिया कम्यूनिटी घणी गदाब आहे। हा, त मां व्यूअर्स खे बि इहो ॿुधाईंदो हलां त इहे गदाब ते मुंहिंजो इलाही सुठो एॾी कमु कयो आहे, समाजी कमु असां कयो आहे, एॾी काफ़ी कम्यूनिटीज़ में कमु कयो आहे। मां जेके कम्यूनिटीज़ उते ॾिठियूं आहिनि, उतां जी कम्यूनिटी सां मिलियो आहियां, त उहे असांजी हर जॻह ते जिते मां वेंदो आहियां मिसाल ॾींदो आहियां कि असां पंहिंजे ॻोठनि जेके 300-300 किलोमीटर 400-400 किलोमीटर असांजा ॻोठ परे आहिनि, जीअं असां चवंदा आहियूं तव्हां हलियो वञ शिकारपुर जी साइड, 8-10 कलाक जेको आहे सो परे आहे। ठीकु आहे, त पोइ जेको आहे सो उन हिसाब सां जेकॾहिं मां कम्यूनिटीज़ जे हिसाब सां अचां त होॾे असां जॾहिं वेंदा आहियूं त असां चवंदा आहियूं यार ॻोठाणा इलाही पोइते आहिनि, पर मां जॾहिं गदाब विज़िट कयो त मूंखे ईअं लॻो त 200-300 साल पोइते आहे गदाब। ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थिए पई जॾहिं तव्हांखे मां ॾिसां पियो कारन कोटनि में ऐं तव्हां वकालत में इन थिया, तव्हांजे लाइ खोड़ सारा क्वेश्चन्स मूं वटि आहिनि कि तव्हां मोटिवेशन आहियो। बहरहाल असां सां हिकिड़ो ॿियो गेस्ट मौजूदु आहे, उन वटि उनजो तारुफ़ मां करायां, पोइ तव्हां सां कचहरी बाक़ाइदा शुरू कयां पियो। सो एहसान अली गुलूकार आहिनि और आया आहिनि असां वटि। एहसान अली तव्हांखे भलीकार पिया कयूं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। तव्हां खां बि खोड़ सारा कलाम पुछंदा ॿुधंदासीं। जहिड़ो बि हाल। सो उस्ताद बादल त मेज़बान ई आहे असांजो, के महिमान न मेज़बान ई आहे। सो कुबरा, तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ो इन कम्यूनिटी में जंहिंजी मां ॻाल्हि कयो त तक़रीबन एतिरा सदियुनि पोइते आहे, अञा जहिड़ी वीचारा मासूम उतां जा माण्हू
उन्हनि वटि न ठीक सां एजुकेशन पुॼी आहे, न उतां जो पाणी जा मसइला, खुराक जा मसइला, गुरबत, उन कम्यूनिटी मां तव्हां कहिड़े तरीक़े सां स्ट्रगल करे कीअं ख़्यालु आयो त वकील थियणो आहे? असां स्टार्ट में जेको हुआसीं दरसानू छनू जेको असांजो ॻोठु आहे, उतां खां तक़रीबन जेको छोकिरियुनि काफ़ी एजुकेशन जे हिसाब सां मतिलबु कि उन्हनि जा कुझु इशूज़ आहिनि, घर वारनि जा इशूज़ आहिनि, पर अॼु तक असांजे मुआशरे में इहो छो आहे त घर वारा उन्हनि खे छो चवंदा आहिनि त छोकिरियुनि खे ज़्यादा पढ़ाई न हुजे, छोकिरी अगरि पढ़ंदी त उनजो सॼो घर पढ़ंदो, ठीकु आहे न। त असांजा काफ़ी इशूज़ आहिनि, काफ़ी स्ट्रगल कयो आहे, अलाह जो शुक्र आहे हाणे जेको आहे मां लॉ जे फ्रेश जेको लॉयर थी चुकी आहे। मुंहिंजे वालिद साहब जी माशाल्लाह सां इलाही मूंखे सपोर्ट कई आहे, काफ़ी मूंखे सपोर्ट कई आहे। मुंहिंजे वालिद साहब जी जेकी माइंड आहे न उहा सफ़ा चेंज आहे जोखिन बिरादरीन खां। त असांजी जेकी छोकिरियुनि त स्टडी जे हवाले सां जेका छोकिरा आहिनि, जेकी छोकिरियुनि हाणे त काफ़ी माशाल्लाह त अची चुका आहिनि। इन खां अलावा जेका पहिरियां जेका हूंदा हुआ उहे स्टडी जे हवाले सां ट्यूशन स्कूल अगरि ॻोठ में हो न त असांजो ॻोठ जे हिसाब सां न ट्यूशन करी हो न छा एजुकेशन जे हिसाब सां काफ़ी पोइते हुआ। त हाणे अलाह जो शुक्र आहे हाणे जेको आहे निकिता आहिनि, हाणे स्टडी कनि था ऐं तव्हां असांखे ॾिसो मां पाण अॼु हिन पोस्ट ते पहुती आहियां। अलाह जो शुक्र, अलाह जो लख लख अहसान आहिनि असांजे मथां। बिल्कुलु तव्हां जेका ॻाल्हि कई कि इलाही ॾुखियो आहे, पर मां उहे ॾुखियाई जी ॻाल्हि कयां कि पोइ तव्हांखे छा पंहिंजे पेरेंट्स जी सपोर्ट हुई? जी अल्हम्दुलिल्लाह मूंखे वालिद साहब जी सपोर्ट हुई, मूंखे सॼी सपोर्ट त हुई, बट जेका ॻोठ जा माण्हू हुआ उहे इशूज़ ठाहींदा हुआ। उनजे बावजूदि मुंहिंजे वालिद साहब चयो न तव्हांखे अगरि अॻिते कराइणो, अॻिते निकिरणो न तव्हां स्ट्रगल कयो। तव्हांखे कंहिं शइ जी अगरि कुझु बि थिए त माण्हुनि खे तव्हां हिकिड़ो डिग्रेड कयो, इनखे इग्नोर कयो, इग्नोर करणु सिखो। मुंहिंजे वालिद साहब चयो त तव्हां हिकिड़ी डिक्शनरी में हिकिड़ो माइंड सेट कयो त तव्हांजी डिक्शनरी में इहो हुजे त कॾहिं बि तव्हांखे सोचणो न आहे, ठीकु आहे न। उनजो ग़लति वे में जेको ज़ाहिर ॻाल्हि आहे थींदा आहिनि, इशूज़ थींदा आहिनि वग़ैरह त न मसइला मसाइल थींदा आहिनि, त उन हिसाब सां न त मुंहिंजे वालिद साहब चयो डिक्शनरी में पंहिंजो न रोइण, पहिरियों त रोइण मेंशन उहो न तव्हां कढी छॾिजो। छा करिणो आहे? जेको माण्हू रोईंदो आहे न, रोईंदो आहे, क्राई कंदो आहे, हा क्राई कंदो आहे, पहिरियां त इहा ॻाल्हि मूंखे सम्झाई आहे। ऐं असांजे मतिलबु मां हितां खां मेमन ॻोठ लॉ कॉलेज में पढ़ी आहियां, उतां खां बाइक ते कॾहिं बस ते, हालांकि गाॾी हुजण जे बावजूदि मतिलबु गाॾी ते माण्हू वञे अचे उहो से न पंहिंजो पाण स्ट्रगल कंदी हुअसि। बाइक पाण हलाईंदा? जी जी न बाइक हाणे मतिलबु कि स्टार्ट सोचां पई कयां, जी जी बिल्कुलु। केॾो स्ट्रेंज थो लॻे बाइक न खेली था ॾिनो, मीन्स के एतिरो असां त इहा सोच त बाइक छो नथी हलाए सघे? न हलाई सघे थी मूंखे कोई, हा पर मतिलबु कि इंशाल्लाह हाणे ॿ दफ़ा मतिलबु कि हलाई आहे। हा त मां हिकिड़ी ॻोठ जी मतिलबु रिहाइशी मेमन ॻोठ खां अॻिते तव्हांखे ख़बर हूंदो दरसानू छनू ॻोठ आहे हिकिड़ो, उतां खां स्ट्रगल कराईंदी यूनिवर्सिटी लियारी यूनिवर्सिटी वेंदी हुअसि बस ते, उतां खां रिक्शा ते, उतां खां बस ते, उतां खां मूं आउट बैक कयो आहे डेली, आउट बैक कयो। उतां खां इलाही मुश्किल आहे आउट बैक कराइणो, उते न बस असांखे हूंदी हुई, ज़ाहिर अगरि यूनिवर्सिटी जी त बस उते ईंदी ई कोन हुई। त असां कहिड़े तरीक़े सां स्ट्रगल कयो असांखे ख़बर आहे। मुंहिंजो उन विच में रस्ते में मां जेको एडमिट कार्ड मां खणा वञे मुंहिंजो एक्सीडेंट एतिरो थी वियो बाइक ते, मूंखे काफ़ी चोटूं वग़ैरह लॻियूं। उनजे बावजूदि मुंहिंजो 5 ॾींहंनि खां पोइ पेपर हो, पर अबू जो अगरि तव्हांखे अगरि लॻे थो तव्हां पेपर ॾिजो, मां चयो अबू मां फेल थींदसि जो करे मां पेपर ॾींदसि पंहिंजो, मां कॾहिं बि पंहिंजो पेपर ज़ाया न कंदसि। पोइ बसि सप्ली अचे जो अचे मां पेपर पंहिंजो ॾींदसि, पर मां उन खां पोइ बि वयसि उते पेपर ॾिनो, पोइ सप्ली अची पोइ क़िस्मत जी ॻाल्हि आहे, ज़ाहिर ॻाल्हि आहे मूंखे मां नथी चाहियां त मां उन पेपर में पास थिए, सप्ली मूंखे उहो पेपर लॻी, पर मां उनखे हू न कयो, डिग्रेड न कयो त भई मां न कंदसि वग़ैरह, मां चयो मां करे ॾेखारींदसि। हींअर बि काफ़ी मुंहिंजो आहे, माण्हू अगरि चए थो न हर शइ मुमकिन आहे, नामुमकिन कोई बि शइ न आहे ज़िंदगी में। सही तमामु, इहो त तव्हांजो जेको जोश हो उहो ॿुधाए पियो त माना कहिड़े तरीक़े सां तव्हां मूंखे करणो, अॻिते निकिरणो, इहो त माना हाणे तव्हां ॻाल्हाइण में जोश आहे, वाक़ई तव्हां जेकॾहिं इहो फिज़िकली मेंटली तौर ते इन्हनि शयुनि खे डील कयो हूंदो, अञा बि असांखे सपोर्ट काफ़ी शइ जो हुजे न त मां त अॻिते करे ॾेखारींदसि। अगरि मां हर टेस्ट में हर शइ में अप्लाई कंदी आहे, भले निकिरी वञे फेल थियां, आहिस्ता आहिस्ता माण्हू फेलियर ई आहिस्ता आहिस्ता निकिरंदो आहे, हर शइ में अप्लाई करिणो आहे, हर शइ में मूंखे मां चवंदी आहियां मां कहिड़ी शइ बि अहिड़ी ज़ाया न कयां पढ़ाई जे हिसाब सां, हर शइ में अप्लाई कंदसि, जो जिथां बि नसीब जी ॻाल्हि आहे इंशाल्लाह करे ॾेखारींदसि। बेस्ट ऑफ लक। उनजी मां ॾिसंदी आहियां मरियम जेको न आहे उनजी उहो छोकिरी, उनजो वालिद साहब चवंदो आहे तुम कहिड़ी मरियम छोकिरी, ओ जेकी एयरफोर्स में जेकी न आहे मरियम
जेके PF आहे हाँ मरियम जेका एयरफोर्स हाँ वारी एयरफोर्स वारी जी। मां उनकी वीडियो ॾिसंदी आहियां फॉलो कंदी आहियां उनजो वालिद साहब चवंदो आहे तूं इन शइ में न करे सघंदे हुजे मां स्ट्रगल कंदसि जो कुझु मां स्ट्रगल कंदसि हुनजी अम्मी चवंदी तव्हां न करे सघंदा हू चवंदी मां करे वेंदसि कुझु बि करे मां जो कंदसि हालांकि हुनजी फील्ड ॿी शइ में हुई पर हुनखे शौक़ु हो न हू करे ॾेखारियो न एंड टाइम ते हुन सभु कुझु कयो पोइ एंड टाइम ते हू पाण शहीद तव्हां जेको हिकु साह में एतिरो ॻाल्हायो था न तव्हां सभु कुझु करे सघो था हा ब्रेथिंग पावर आहे न तव्हां वटि चलो बेस्ट ऑफ लक इंशाल्लाह इलाही कामयाबु थींदो ऐं हाणे अचूं पिया फातिमा जो के तरफ़ पहिरियां तव्हां मूंखे इहो ॿुधायो तव्हांजो पाण में रिलेशन छा आहे कज़न्स में आहियूं बेस्ट फ्रेंड्स में आहियूं कज़िन्स बि आहियो बेस्ट फ्रेंड्स बि आहियो लॉयर्स बि आहियो हा त बेस्ट फ्रेंड्स फॉर एवर हा सफ़ा माना डंके की चोट पे जी बिल्कुल चलो तव्हांजो माना छा ख़्यालु वकालत जी इन प्रोफेशन में अचण जो सेम टाइम ते तव्हां कया आहियो न 5 क्लास में हुई तॾहिं खां ई मूंखे शौक़ु हूंदो हुयो न फिल्म वग़ैरह ॾिसंदो हुन में लॉयर हूंदा हुआ उनखे ॾिसी करे मूंखे शौक़ु हूंदो हुओ उन खां बाद सनी देओल जी फिल्म तारीफ़ पे तारीफ़ यादि न आहे मूंखे इंडियन मूवीज़ हूंदी हुई न उन में अच्छा हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे तव्हां सां जेको आहे सो हिकिड़ी त माना असां कचहरी बि कंदासीं लेकिन तव्हां मोटिवेशन आहियो तव्हांजी उहा कम्यूनिटी जिथे औरतूं ऑनेस्टली माना जेका ॻाल्हि कंदमि तव्हां एडमिट कयो या न कयो कंदो बि बल्कि त मां जेके तव्हांजे हिते गराब में औरतूं ॾिठियूं वीचारियूं रध पचाव ॿारनि जे लाइ मानियूं ठाहींदियूं उतां जी ज़िंदगी उते शुरू थिए थी किचन खां किचन ताईं ज़िंदगी ख़तमु ऐं काफ़ी जेके उतां जा जेके ख़ासि करे मर्द जेके आहिनि उहे वरी होटल ते ज़बरदस्त क़िस्म जी चांहि पीअंदा सभिनी जी ॻाल्हि नथो कयां पर मेजॉरिटी मां ॾिठी आहे जी जी ठीकु आहे हिकिड़ी कहिड़ी आहे छांगा वारी होटल न कहिड़ी आहे हिते ख़बर न आहे हा अचानक होटल चांहि ॾाढी भली मिलंदी आहे हुते मां पीती आहे पोइ मां बि सोचियो की हाणे घर छॾे करे चांहियूं पियां हुते सो इहो मां ॾिठो आहे वाक़ई औरत उतां जी ॾाढी स्ट्रगल करे पई ऐं मां सम्झा पियो की उन्हनि खे स्पेस न मिलियो आहे ऐं उन्हनि खे अपॉर्चुनिटी न मिलियूं आहिनि शायदि इन जे करे उन्हनि जे पोइते आहिनि सो बहरहाल तव्हां हिकिड़ो क़दम खणी करे ॾुखियो क़दम खणी करे तव्हां पुॻा हो तव्हां इनशाला अॻिते वेंदो ऐं नेक तमानो असां सभिनी जो गॾु सो एहसान अली ॾे हलूं पिया एहसान अली कहिड़ो कलाम ॿुधाईंदो पहिरियां इहो ॿुधायो असांखे मुर्शिदनि जी काफ़ी आहे दाता सुभाणे भगत साईं जी जहिड़ो बि हाल आहे मदीने जामी मदीने जामीर सुनो असांजा सॾड़ा होकर मोहम्मद अला उम्मत तुझे आसरे मोहम्मद जे सदके दे माफ़ी अला ओ मोहम्मद वसांजो वाशाती मोहम्मद वसांजो वाशाती अला मोहम्मद जे सदके दे माफ़ी अला मोहम्मद वसांजो वाशाती अला मोहम्मद वसांजो वाशाती अला खतादारो आया मां गुनहगारो आया खतादारो आया मां गुनहगारो आया
पछाड़ीअ जी तारत अली असगर जे सदके पछाड़ीअ जी पारत अली असगर जे सदके लजा जे रयासी अली अकबर जे सदके लजा जे रयासी अली अकबर जे सदके सीनो नूर साबित कर साफी अल्लाह मोहम्मद वसा जो वाशाफी मोहम्मद जे सदके के माफी अल्लाह मोहम्मद वसा जो वाशाफी अल्लाह मोहम्मद वसा जो वाशाफी अल्लाह किताबिया न की मालू हुरा न की जर घुरा थो न की मालू हुरा न की जर घुरा थो रुगो इश्क तुझो तो खासर घुरा थो रुगो इश्क तुझो तो खासर घुरा थो इहो सवाल मुझो अब काफी अल्लाह मोहम्मद वसा जो वाशाफी अल्लाह मोहम्मद वसा जो वाशाफी अल्लाह मोहम्मद जे सदके दे माफी अल्लाह मोहम्मद वसा जो वाशाफी अल्लाह मोहम्मद वसा जो वाशाफी अल्लाह शहन खा छड़ाए बगन शाह के हिकदम शहन खा छड़ाए बगन शाह के हिकदम नथी देर हाणे कयो कमो यकदम नथी देर हाणे कयो कमो यकदम सही हाल सारो जो मोहम्मद वसा जो मोहम्मद वसा जो मोहम्मद जे सदके दे माफी अल्लाह मोहम्मद वसा जो मोहम्मद वसा जो वाशाफी अल्लाह एहसान साईं ॾाढी भली तव्हांजी काफ़ी ॿुधाई जहिड़ो बि आहे मज़ीद ॿुधंदासीं तव्हां सां इंशाल्लाह त टाइम थी वियो आहे ब्रेक जो मिलूं था हिन कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक योर्स ऐं इलाही जेको आहे सो दिलचस्प हिकिड़े त जो कचहरी बि हले पई हिकिड़े त डेव ॾाढो ज़बरदस्तु आहे ॿियो त वरी तव्हांखे ॿुधायां चांहि भली आहे ऐं टी ॻाल्हि इहा आहे की सेट बि ॾाढो ज़बरदस्तु आहे सेट में ॾाढी चेंजिस थी वियूं आहिनि मुंहिंजे लाइ थोरो जेको सेट बि चेंज थियो आहे त हुनजे कैमराज़ जी पोज़ीशन बि ॾाढी चेंज थी आहे सो मुंहिंजे लाइ थोरी कंफ्यूजन आहे त चई हेॾे ॾिस मज़र त मां मज़र हेॾे हूंदो हिन साइड त वरी होॾे ॾिसंदो हुउमि सो आस्ते आस्ते जेको आहे हिननि शयुनि खे कवर कंदासीं बहरहाल असां सां गॾु महिमान वेठा आहिनि मां फ़ातिमा खां सां जेको आहे सो मुखातिब आहे फ़ातिमा तव्हां मूंखे ॿुधायो की तव्हांखे फिल्मूं ॾिसी करे वकालत जो शौक़ु थियो ठीकु आहे ॾिठी हुनमें शौक़ु मूंखे थियो कहिड़ी फिल्म ॾिठी आहे उहा जंहिं इनकलाब आंदो फिल्म जो नालो ख़बर कोन्हे फिल्म जो नालो ई ख़बर न आहे जे तव्हांखे वकील ठाहियो जे फिल्म तव्हांखे वकील ठाहियो मजबूर करे छॾियो उन फिल्म जो स्टार्टिंग खां ई शौक़ु हूंदो हो न लॉ करण जो हा उनखां बाद मतिलबु स्टडी कंटिन्यू रही मैट्रिक थी वियो मैट्रिक खां बाद मुंहिंजी शादी थी वई शादी बि करे छॾियो जी मैट्रिक खां बाद शादी थी त लॉ जेको न दिमाग़ मां ग़ाइबु थी वियो फर्स्ट ईयर सेकेंड ईयर ग्रेजुएशन करे छॾियो
उनखां बाद बि माइंड में मतिलबु कॾहिं कॾहिं मूंखे दिमाग़ में ॻाल्हि ईंदी हूंदी आहे न की वकील थियां शौक़ु हूंदो हुओ त हीअं मुंहिंजे भाउ सां गॾु कुबरा पढ़ंदी हूंदी स्कूल में त मुंहिंजे भाउ मूंखे हिकिड़े चकर ॿुधायो त हुनजी जेकी क्लासमेट आहे कुबरा जोखियो त उहो मतिलबु वकालत करे पई तॾहिं कुबरा जो जेको नंबर आहे मुंहिंजे भाउ खां वरितुमि अच्छा त इन तरीक़े सां कुबरा सां मुंहिंजी दोस्ती थी अच्छा जी ब्रदर वो मुझे क्लासमेट हूंदो हुओ अच्छा हाँ हुनखे ख़बर पई पोइ हिन मुंहिंजो नंबर वग़ैरह वरितई वग़ैरह त भई छा तूं वकालत कई थी मूंखे त 5 क्लास खां शौक़ु हो वकालत जो जी पोइ कुबरा मूंखे सॼो गाइड कयो ॿुधाई एडमिशन कीअं वठिणो आहे कॉलेज में कीअं अचिणो आहे घणी फीस आहे छा सभु कुझु हर हिकिड़ी ॻाल्हि A to Z कुबरा मूंखे सम्झाई कुबरा मूंसां गॾु हली एडमिशन वग़ैरह मुंहिंजो थियो तव्हां त ठीकु आहे तव्हांखे हिकिड़ो रस्तो मिली वियो जी कुबरा जे थ्रू तव्हांजे जेको आहे सो ब्रदर वरी कुबरा हिकिड़ो चैन निकिरी जी 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 ठीकु आहे मां उन ॻाल्हि ते अचां पियो की जेके आम तव्हां वटि काफ़ी अहिड़ियूं गर्ल्स हुयूं तव्हां जहिड़ो ख़्वाबु ॾिसंदियूं हुयूं तव्हां जहिड़ी सोच हूंदी जिन जो की असां वकील थियूं या कंहिं प्रोफेशन में वञूं हाणे तव्हां त पंहिंजे हिकिड़े ट्रैक ते अची वियो ठीकु आहे पोइ तव्हां ट्रैक ते बि मुश्किल सां आया आहियूं परमिशन त मूंखे हुई कोन शादी खां बाद त परमिशन हुई कोन मुंहिंजी अम्मी बि परमिशन न बि ॾे त मतिलबु घर वारो परमिशन नथो ॾे त कीअं थी घर वारो बि परमिशन तव्हांखे हाणे ॾिनी अथई हिन वॾो स्ट्रगल कयो हिन जो घर वारो परमिशन मतिलबु मसला मसाइल हाणे केस कयोसि न केस हाणे जेकर तव्हांखे रोके त केस कयोसि ठोके ॾियोसि नोटिस मोकिलियोसि न वेठा कोर्ट ते आयो न केस न हा केस कोन कंदसि हाणे परमिशन न हाणे परमिशन ॾिनई हुअसि हाणे मज़ाक पियो कयां तव्हांजे घर वारे ॾे क्रेडिट थो वञे तव्हांखे सपोर्ट थो करे न ॾिसो हाणे तव्हां ते ट्रस्ट आहे को एतमाद आहे तव्हां वञो पिया कमु पिया कयो ऐं इहा इज़त त उनजी बि आहे तव्हांजे हस्बैंड जी बि आहे उनजो बि फ़ख्र जी ॻाल्हि आहे की तव्हां उन पर जे माहौल में रहूं त उहो माण्हू बि त उनखे टोकनि था इन वजह सां पोइ फैमिली वारनि बि इशू इलाही को अहिड़ो आहे न मर्द हिकिड़ी को अॻिते निकिरे उन्हनि खे सपोर्ट कयो त अॻिते कयो न हो अञा डिग्रेड करे पुठियां ही वग़ैरह एतिरो तुंहिंजी ज़ाल वकील आहे हा वाह वाह वॾी वकील आहे तुंहिंजी माई ईअं त पोइ माण्हू छा चवंदा माण्हू उहो त फ़ख्रु तव्हां त वकील आहियो ऐं जिन्हनि जूं मायूं जेके एक्टिंग में हूंदियूं त उन्हनि खे छा चवंदा हूंदा यही ॻाल्हि आहे न वॾी तव्हां वकील त वरी पावरफुल आहे त माण्हू डिॼंदा त वकील आहे बाबा नोटिस त तव्हां वटि तयारु हुजणु खपे न जेको माण्हू ईअं चए डज़ करे नोटिस घर में हलियो वञेसि बिल्कुलु ठीकु आहे न उन वरी उनजी वरी घर में माई चए त तूं कहिड़ो कमु कयो जो असांजे हाणे तूं कोर्ट जा चकर थो वञे सो अहिड़ा कम था कयो जी जी चलो सही आहे हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो जीअं मां ॻाल्हि कई की पोइ हिते जेके ॿियूं बि छोकिरियूं आहिनि जिन्हनि जा ख़्वाब हूंदा त उन्हनि जे लाइ तव्हां कुझु कयो पिया स्ट्रगल उन्हनि जे तव्हां कम्यूनिटीज़ में पंहिंजी वञो पिया त उन्हनि खे अवेयरनेस ॾियो पिया जी मां हिकिड़ो ग्रुप ठाहियो जोखिया बिरादरी ग्रुप आहे उनजे अंदरि जो कुझु बि मूंखे नॉलेज मिलंदी आहे जो कुझु अपलोड कंदी आहे हाणे मूंखे ॾिसी करे जीअं फातिमा कयो आहे ज़ाहिर LLB कई आहे मूंखे ॾिसी करे मां त चाहियां थी न काफ़ी छोकिरियूं अॻिते वधनि अॻिते अचनि असांजे मुआशरे में जोखिया बिरादरी में मूंखे त हिन ॻाल्हि जी काफ़ी ख़ुशी थींदी त जेकियूं बि असांजे जोखिया बिरादरी में जेतिरियूं बि छोकिरियूं अॻिते निकिरंदियूं त उहो सभिनि जो फ़ाइदो थींदो न बिल्कुलु मां उहा ई ॻाल्हि पियो कयां न जीअं मिसाल जी ॻाल्हि की असां कहिड़े तरीक़े सां चेंज आणे सघूं था सभु त पहिरियां घर खां शुरू कजे ठीकु आहे जीअं तव्हां घर खां शुरू कयो तव्हां एतमाद में वरितो पंहिंजे फैमिलीज़ खे पहिरियां पंहिंजे वालिदैन खे वरितो तव्हां पंहिंजे भाइरनि खे वरितो पोइ हाणे पंहिंजे हस्बैंड खे एतमाद में वरितो हाणे तव्हां पंहिंजे घर में सक्सेसफुली तव्हां पंहिंजी हिकिड़ी मंज़िल माणे वरिती पर हाणे तव्हांखे अॻिते वधणु खपे जीअं हाणे तव्हां निकिरी आहियो तव्हां इहो ज़हन में तव्हांजी सोच हूंदी की मूं जहिड़ियूं काफ़ी सोचूं हूंदियूं काफ़ी अहिड़ी छोकिरियूं हूंदियूं जिन्हनि जी ख़्वाहिश हूंदी त उन्हनि जे लाइ बि तव्हांखे स्टेप बाय स्टेप हिम्मत करे अॻिते माण्हू वधी सघे थो हिम्मत माण्हू हिम्मत उन खे थिए एजुकेट करणो पवंदो न तव्हांखे ज़ाहिरी ॻाल्हि एजुकेट करे तव्हां उन्हनि जे घरनि में वेंदव तव्हांखे इहे कुर्बानियूं आहिनि इहे जेके महिनतूं आहिनि जेके तव्हांखे करणियूं पवंदियूं ग्रुप ठाहिणा पवंदा जीअं एजुकेशन जे हिसाब सां या वग़ैरह ज़ाहिरी ॻाल्हि आहे ग्रुप बि उन्हनि वटि हूंदा जहिड़ो मोबाइल हूंदी काफ़ी अहिड़ी छोकिरियूं जहिड़ो मोबाइल बि न आहे ठीकु आहे ऐं तव्हां वटि जे उते त मोबाइल अलाउ बि न आहे गर्ल्स खे उनजे लाइ तव्हां फिज़िकली तव्हांखे वञिणो पवंदो एफर्ट वठणी पवंदी तव्हांखे वञणु खपे तव्हां कम्यूनिटीज़ में उन्हनि खे उनजे पेरेंट्स खे उनजी फैमिलीज़ खे अवेयरनेस ॾियणु खपे त कहिड़े तरीक़े सां छो जो इहो ई आहे ॿधी जो हिकिड़ो मैसेज इहो आहे इक्वलिटी जो जेको आहे सो मैसेज के तॾहिं ई एजुकेशन ई वाहिद हल आहे जंहिंसां तव्हां चेंजिस आणे सघो था ठीकु आहे न ऐं ॿी ॻाल्हि इहो चवां पियो की तव्हां मूंखे ॿुधायो की तव्हांजी स्कूलिंग वग़ैरह सॼी हुते गराब में थी आहे न मुंहिंजी स्टील टाउन में स्कूल मां बेसिकली स्टील टाउन में रहंदी हुअसि उतां खां ॻोठ खां पोइ स्टील टाउन में मां 2 साल रही हुअसि त मां स्टडी जेकी न स्टील टाउन मां कई आहे मशल स्कूल मां उनखां पोइ मां जेको कॉलेज
गड्ढा में जो कैप्स ना कायदे आज़म जी। उन मां कई आहे, उन खां पोइ यूनिवर्सिटी लियारी यूनिवर्सिटी मां कई आहे। सही त फातिमा जी हिकिड़े इहे त तव्हां तकलीफ़ूं ॾिसंदा आहियो, प्रॉब्लम्स ॾिसंदा आहियो, फेस कंदा आहियो, त इहे त हिन खुटणियूं न आहिनि, ठीकु आहे। ऐं हिन हिकिड़े प्रोफेशनल हिकिड़ी कॉलर मौजूदु आहे, कॉलर सां ॻाल्हाए वठूं, पोइ तव्हां सां हिते कंटिन्यू कंदुमि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी अदा केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? अब्दुल गफ़ार मार गोड़की खां। अदा तव्हांखे भली कार पिया कयूं पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी। छा पुछणु चाहींदो, छा वञणु चाहींदो? असां पुछणु चाहींदासीं त मतिलबु जेको वालेकुम सलाम अब्दुल गफ़ार मार गोड़की खां नहीं। तव्हां पंहिंजो जेको आहे न टेलीविज़न जो बिल्कुलु वॉल्यूम घटि कयो प्लीज़। जी जी पोइ हाणे असां सां कन्वर्सेशन कचहरी कयो। सर असां क्वेश्चन आहे मैडम कुबरा साहिबा खां जी त इहो जेको फ़र्क़ु असां लॉ कयूं था त असांखे माना कहिड़ी शइ जेको आहे वधीक पंहिंजे वकालत जे लाइ जी जी तव्हांखे कहिड़ो मतिलबु वधीक फोकस करणु खपे? हा ठीकु आहे, ठीकु आहे। जी सर। जी कुबरा उहो चवनि पिया त असां वकालत जी प्रोफेशन में अचणु चाहिनि पिया, त कहिड़ी मेन जेका शइ आहे जिन ते फोकस करणु खपे असांखे? मेन शइ स्टडी कयो, ज़ाहिर ॻाल्हि आहे जॾहिं स्टडी मेन शइ हूंदी स्टडीज़ ते, स्टडी खे ज़्यादा फोकस माण्हू कंदो आहे, अॻिते एडमिशन वग़ैरह हर यूनिवर्सिटी में थींदियूं। हाणे त लॉ गेट थी वियो आहे, लॉ गेट जेसि ताईं क्लियर नथो माण्हू करे सघे, इन खां अलावा त एडमिशन मिले ई नथी। त हिन लाइ असां मां चवंदसि त हिनखे ज़्यादा फोकस करे उनखे घर में जेको आहे सो पहिरियां त बुक्स पढ़णु खपनि, तयारी करणु खपे, मोबाइल खे ज़्यादा एतिरो फोकस ना करे, ज़ाहिर ॻाल्हि स्टडी खे ज़्यादा फोकस करे, स्टडी करे उन खां पोइ स्टडी खां पोइ टेस्ट वग़ैरह थींदा, पोइ उनखे हर यूनिवर्सिटी में ईअं हिकदमि सां एडमिशन नथा मिली सघनि न। सही ठीकु आहे, ठीकु आहे। यकीनन उन्हनि खे मैसेज तव्हांजो मिली वियो हूंदो। अच्छा तव्हां मूंखे ॿुधायो फातिमा कहिड़े किथे पढ़णो हुयासीं? तव्हां चयो पिया त मतिलबु कि कहिड़ी हा तव्हां पंहिंजी स्ट्रगल जीअं हाणे जीअं चयूं त अॻिते बि काफ़ी अहिड़ा फेज़िस आहिनि जेके तव्हांखे डिफ़िकल्ट आहिनि, जेके फेस करणा पवंदा, ऐं केसिस तव्हां वटि ईंदा, कहिड़ा कॉम्प्लिकेटेड केसिस हूंदा, त तव्हां कीअं सोचियो आहे, माइंड खे कीअं प्रिपेयर कयो आहे कि कहिड़े तरीक़े सां उन्हनि ॾुखियाईनि खे फेस करिणो आहे तव्हांखे? हिम्मत कोन्हे हारणी, हिम्मत न हारणी, दुश्मनियूं बि थींदियूं आहिनि, तव्हांखे ख़बर आहे? खौफ़ दिलि में कॾहिं कॾहिं ईंदो आहे, पर वरी सोचींदा आहियूं कि बसि ख़ौफ़ अगरि मतिलबु कईंदासीं त अॻिते कोन वधी सघंदासीं। हा बिल्कुलु दोस्तो, ख़ौफ़ खे ख़तमु करणु खपे। हा हे जेको इन्हनि खे कुबरा ऐं फातिमा खे इन प्रोग्राम में इनवाइट करण जो सिर्फ़ु इहो मक़सदु हो, जीअं असां ॻाल्हि कई कि जेके मार्जिनलाइज़्ड जेके ग्रुप आहे असांजो, बिल्कुलु अहिड़ी एरियाज़, अहिड़ियूं कम्यूनिटीज़ जिते बिल्कुलु एजुकेशन पुगी न आहे, ऐं इलाही ऐं उतां जे काई गर्ल महिनत करे पुॼे पई ऐं बिल्कुलु फ्रेश आहिनि, पर हिननि जा जेके जोश आहे, हिननि जो जेको जज़्बो आहे, ऐं उहो कंहिं बि मतिलबु मां सम्झा पियो बिल्कुलु पहाड़नि वांगुरु आहे। ऐं सिर्फ़ु इन्हनि खे इनवाइट करण जो मक़सदु हो त उन्हनि हिकु त इन्हनि जी हौसला अफ़ज़ाई बि थिए, ऐं उन खां अलावा इन्हनि जी कम्यूनिटी में जेके ॿियूं जेके ख़ासि कर ख़वातीन आहिनि, उन्हनि जी बि हौसला अफ़ज़ाई थिए, उन्हनि ताईं उन्हनि जो मैसेज पुॼे त उहे बि हिकिड़ो ट्रैक उन्हनि खे मिली वेंदो, उहे बि एजुकेट थी वेंदियूं हिन प्रोग्राम जे थ्रू। ऐं सलाम सिंध जो जेको प्रोग्राम जो मक़सदु मेन आहे इहो कि तव्हां वटि हर तरह जी इंफॉर्मेशन, नॉलेज, उहे माण्हू केस स्टडीज़, उहे सक्सेस स्टोरीज़ तव्हांजे साम्हूं अचनि, उहे शख़्सियतूं अचनि जेके तव्हांजी रहनुमाई थी सघे, तव्हांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे, तव्हां कुझु सिखी सघो, कुझु ॼाणे सघो। सो फातिमा जी मां इहा ॻाल्हि कई, फातिमा इहे यकीनन इलाही सारा इशूज़ आहिनि जेके तव्हांखे फेस करणा पवंदा, ऐं पोइ तव्हां ॿियो इशू इहो आहे कि तव्हांजी प्रोफेशनल लाइफ आहे, कोर्ट जा मैटर्स आहिनि, उन खां अलावा तव्हांजा घर जा इशूज़, तव्हां ॿिन्ही शयुनि खे कीअं मैनेज कंदा? पोइ काफ़ी मुश्किल थींदो आहे, पर मैनेज करे वेंदी आहे। मुंहिंजी अम्मी जेकी हाणे मुंहिंजो साथ ॾींदी आहे, अच्छा, मुंहिंजे ॿारनि खे लुक आफ्टर कंदी आहे। सही, त मां उहो ई सोचां पियो, ज़फ़र जी ॻाल्हि, ज़फ़र सो परेशान लॻो पियो कि हे त छोकिरियूं कमु कनि थियूं, ठीकु आहे, असांजूं मायूं त हाउस वाइफ आहिनि लेडीज़, उन खां पोइ बि घर वेंदा आहियूं त कॾहिं कॾहिं पोचो बि ॾियणो पवंदो आहे। उहो चए थो शरी हक़ीक़त आहे, पोइ वाक़ई जेको आहे सो मर्द जो थींदो चए बोड़ बि मां कॾहिं कॾहिं किचन में पचाईंदो आहियां, त इहो वाक़ई आहे। त तव्हां त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पोइ ॿार थींदा, उन खां अलावा ॿिया बि खोड़ सारा घर जूं ज़िमेदारियूं, सॼो कमु पाण कंदी आहियां, सॼो कमु बि तव्हां पाण जी घर जो कमु सॼो पाण ई कंदी आहियां।
कमाल आहे इहा त वॾी हिमत आहे तव्हां इहा हुनखे हिम्मत इंसान केॾी महिल हाराए बि वेंदो आहे पोइ वरी दुबारा जेको आहे माइंड में ॻाल्हि ईंदी की न रुकणो कोन्हे अॻु वधणो आहे कंटिन्यूअसली वधणो आहे अॻु हार मञी छॾींदी त उहा ॻाल्हि ख़तमु थी वेंदी उते ई चलो सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि पर अॻु वधणो आहे या बैरिस्टर थियणो आहे या फिर जज थियणो आहे इन ॿिनि में हिकिड़ी शइ सही सही अच्छा कुबरा काफ़ी कैदी ईंदा हूंदा कोर्ट में जी कि क़त्ल जा कैदी हूंदा जी ऐं जेब कतरा बि हूंदा हूंदा तव्हांजा फेवरेट कैदी कहिड़ा आहिनि मूंखे क्राइम जो काफ़ी शौक़ु आहे क्रिमिनल क्राइम करण जो न क्राइम करण जो न क्राइम वारा माण्हू ॾिसां त कीअं उन्हनि सां कहिड़ी ज़्यादती थिए थी क्राइम वारा माण्हू ॾिसां उन्हनि सां कहिड़ियूं ज़ातियूं थियूं जिन सां ज़ातियूं करे आया आहिनि उन्हनि खे न चवां थी न उन्हनि खे मतिलबु कीअं फेस था कनि काफ़ी अहिड़ा केस हूंदा आहिनि जेको चवंदा आहिनि त मतिलबु मूंखे इलाही काफ़ी मां वेंदी आहियां मूंखे न केॾी महिल न रहम अची वेंदो आहे कैदियुनि ते न मूंखे कोर्ट जे ते छोकिरा नंढा जेब केतिरी ज़ाहिर ॻाल्हि उहो छो था कनि हुननि खे मजबूरी जे लाइ था कनि न हो बि पंहिंजो छा हो बि मां ईअं सोचंदी आहियां मतिलबु काफ़ी मूंखे जेको न रहम ईंदो आहे मां फातिमा खे चवंदी आहियां फातिमा खे क्रिमिनल जे मथां रहम ईंदो उनखे जॾहिं ज़ंजीरूं लॻल हूंदियूं न कुबरा उन्हनि खे ॾिसी तरस खाईंदी आहे उन्हनि जा नंढड़ा ॿार ईंदा आहिनि पंहिंजे मतिलबु फादर सां मिलंदा आहिनि त कुबरा उन में रोअण ईंदो आहे मां फातिमा चयो न स्ट्रगल करणो त ॾिस हिन खे फेस करणो पवंदो तव्हां उन्हनि ते एतिरी हमदर्दी कंदो त हो चवंदा त असां इहे ज़ंजीरूं हुजनि हा कुबरा काफ़ी रहम निकिरो ई न असां ॿाहिरि जेकॾहिं कोर्ट में अहिड़ो घर में ई माहौल असांखे न आहे कोर्ट में मूंखे काफ़ी मतिलबु डिज लॻंदो आहे असल में मां जेको स्टार्ट में जेको न मेडिकल जी स्टूडेंट रही चुकी आहियां त मुंहिंजे वालिद साहब खे काफ़ी शौक़ु हो मां पंहिंजी धीअ वकील कयां जज कयां स्टार्ट में मां त मेडिकल जी स्टूडेंट रही चुकी आहियां मेडिकल में मतिलबु कि टेस्ट ॾिनो लम्स में PMC में मुंहिंजे वालिद साहब खे शौक़ु हो काफ़ी त मुंहिंजी धीउ खे वकालत करायां इन जे करे मां वकालत जी फील्ड में दोबारा अची वई आहियां हाणे मां इहो ई सोचे रही त भई हाणे अबू जी बि सोच आहे त हाणे मूंखे कंटिन्यू इहा ई करणी हाणे मां जुडिशियल अकेडमी में बि क्लासूं वठंदी आहियां इनशाला 2024 में सिलेक्ट थींदासीं इनशाला आहे सही आहे बिल्कुलु त पाण इलाही दिलचस्प कचहरी कंदासीं थोरो सुबुह जो टाइम आहे त हिकिड़ो फन बि हूंदो जी ऐं थोरी तव्हांजे उन महिनत जे हिसाब सां बि असां कचहरी कंदासीं ऐं अहसान सां बि असांजो वेठो आहे ॾिसो न हे बि हथियार खणी वेठो आहे म्यूज़िकल हथियार अहिड़ो हथियार आहे जेको सुर विखेरे थो ऐं मैसेजिस डिलीवर करे पियो बिल्कुलु इहो हथियार भलो आहे न साईं ऐं जेको सुरूर तारी करे सो छा था ॿुधायो भला अहसान असांखे मुर्शिदनि जी काफ़ी हा बिल्कुलु जहिड़ो बि हाल याद हमेशा यार रखे याद जनी के यार से तो याद हमेशा यार रखे भोला वो फज़कुरूनी अज़कुरुकुम कौल अलस्ती पार ओ हम भी आई विसार या महदीअ जे मैखाने ओ हाल फ़कीरी दाइम कायम आयूं शहनशाह मियां आए हाल फ़कीरी दाइम कायम आयूं शहनशाह मियां हाल फ़कीरी दाइम कायम आयूं शहनशाह मियां हाल फ़कीरी दाइम कायम आयूं शहनशाह मियां आयूं शहनशाह मियां आयूं शहनशाह मियां आयूं शहनशाह मियां अल आयूं शहनशाह मियां आयूं शहनशाह मियां हाल फ़कीरी दाइम कायम आयूं शहनशाह मियां हाल फ़कीरी दाइम कायम आयूं शहनशाह मियां कतरे
कतरे फैज़ असांजो कतरे कतरे फैज़ असांजो कतरे कतरे फैज़ असांजो कतरे कतरे फैज़ असांजो कतरे कतरे फैज़ असांजो कतरे कतरे फैज़ असांजो कतरे कतरे फैज़ असांजो कतरे कतरे फैज़ असांजो आयूं पाणे लाहमिया आयूं पाणे लाहमिया हाल फकीरी कायम कायम आयूं शान शाहमिया हाल फकीरी कायम कायम आयूं शान शाहमिया आयूं शान शाहमिया जल आयूं शाहमिया मोल आयूं शान शाहमिया आयूं शान शाहमिया हाल फकीरी कायम कायम आयूं शान शाहमिया हाल फकीरी कायम कायम आयूं शान शाहमिया रब रसूल भी मगर मुझो रब रसूल भी मगर मुझो रब रसूल भी मगर मुझो रब रसूल भी मगर रब रसूल भी मगर मुझो रब रसूल भी मगर रब रसूल भी मगर मुझो रब रसूल भी मगर मुझो हल्कुल कुलवर वाहमिया हल्कुल कुलवर वाहमिया हाल फकीरी कायम कायम आयो शान शाहमिया हाल फकीरी कायम कायम आयो शान शाहमिया मोला आयो शाहमिया यला आयो शान शाहमिया आयो शान शाहमिया हाल फकीरी कायम कायम आयो शान शाहमिया हाल फकीरी कायम कायम आयो शान शाहमिया आप बताइए बेशक बगन शाह हादी हक जा बेशक बगन शाह हादी हक जा बेशक बगन शाह हादी हक जा बेशक बगन शाह हादी बेशक बगन शाह हादी हक जा बेशक बगन शाह हादी बेशक बगन शाह हादी हक जा बेशक बगन शाह हादी हाजुर मंज हम बाहमिया हाजुर मंज हम बाहमिया हाल फकीरी कायम कायम आयो शान शाहमिया हाल फकीरी कायम कायम आयो शान शाहमिया आयो शान शाहमिया मोला आयो शान शाहमिया यला आयो शान शाहमिया आयो शान शाहमिया हाल फकीरी कायम कायम आयो शान शाहमिया हाल फकीरी कायम कायम आयो शान शाहमिया आयो शान शाहमिया मोला आयो शान शाहमिया मोला आयो शान शाहमिया आयो शान शाहमिया हाल फकीरी कायम कायम आयो शान शाहमिया हाल फकीरी कायम कायम आयो शान शाहमिया वाह 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 लाजवाब लाजवाब ऐसा असांखे बिटशा जी काफ़ी यादि अची वई कहिड़ी ॿुधायो न शेयर कयो तव्हां बि पोएम्स उते वग़ैरह बिटशा में वेस त उते खे बि काफ़ी हलंदा आहिनि हा, बिल्कुलु, उते काफ़ी उतां जो सुठो राग। लॻंदो आहे अॼु उहो यादगिरी अची वई हाँ बिल्कुल सूफ़ी कलाम हाँ, सूफ़ी जेको आहे कलाम सो वग़ैरह तमामु काफ़ी सुठी सुठा लॻंदा आहिनि। कैफ़ियत सुठी तारी जी। करे थो इंसान जे रूह Fresh खे सुकून जी। ॾिए थो बिल्कुलु फातिमा तव्हां मूंखे ॿुधायो कि ब्रेक जो टाइम थी वियो आहे तव्हां खां जेको बि क्वेश्चन पुछां थो त ब्रेक थो थी वञे काई ॻाल्हि न आहे ब्रेक खां पोइ वरी अचूं था चलो। सो व्यूअर्स मिलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार व्यूअर्स सलाम सिंधी जी न ख़ूबसूरत ट्रांसमिशन में असां अव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार पिया अचूं असां सां गॾु नयूं लॉयर्स वेठियूं आहिनि ऐं मां जीअं ॿुधायो कि उन कम्यूनिटी मां जिन्हनि जो वास्तो आहे जिथे बिल्कुलु एजुकेशन जे लाइ कमु हले पियो पर उन जे बावजूदि महिनत करे अलाए कहिड़े कहिड़े तकलीफ़ुनि सां अची करे वेठियूं पर मुस्कुराहट हिननि जे चहिरे ते आहे पर यकीनन मूंखे अंदाज़ो आहे जंहिं कम्यूनिटीज़ मां जिथां अची करे हिन टाइम पास आउट करे वेठियूं आहिनि त मूंखे अंदाज़ो आहे पर्सनली त केॾी महिनत हिननि सां गॾु हूंदी केतिरा चैलेंजिस हूंदा हिननि सां गॾु सो फातिमा तव्हां मूंखे ॿुधायो
कि तव्हांजे उतां जे जेको आहे लोकल जेके मसइला मसाइल कहिड़ा कहिड़ा लीगल इशूज़ आहिनि तव्हांजे कम्यूनिटीज़ में सम्झो पिया कि उन्हनि ते तव्हांखे कमु करणु खपे औरतुनि सां कहिड़ा मसइला आहिनि या उन कम्यूनिटी जे ओवरऑल कहिड़ा कहिड़ा इशूज़ आहिनि ज़्यादातर त इहे कि पढ़ाई करणु खपे मुंहिंजी नज़र में त इहो ई आहे पढ़ाई करणु खपे नियाणी धीअनि खे पढ़ाइनि पर पढ़ाई ते कोई फोकस ई कोन्हे पढ़ाई ते फोकस तव्हां छा नोटिस कयो आहे काफ़ी सारा इशू पढ़ाई खां अलावा कहिड़ा कहिड़ा इशूज़ आहिनि ॿियो असांजे इलाइक़े जा जेका मर्द आहिनि उहे कमाइनि बि नथा कमाई घटि हा आहे इहे चीज़ बि मूं नोट कई आहे उहो ई सोचंदा आहिनि त असांखे जेको आहे मतिलबु स्टडी खां अलावा असां बिज़नेस कयूं स्टडी खे ज़्यादा फोकस न कयूं बसि असांखे 2 करोड़ मिलनि उतां खां बिल्डिंग ठाहियूं करोड़ मिलनि मतिलबु इनजी माइंड इहो त हितां खां असां स्टडी खां बजाए असां जेको न पैसे ते ज़्यादा कयूं असां ही बिल्डिंग वठी छॾियूं इन खां पोइ ही वठी छॾियूं उनजा किराया खणी खायूं उनजे किराए में बसि गुज़ारो कयूं हू ईअं नथा सोचनि त तव्हां हिकिड़े स्कूल में एडमिशन वठंदा तव्हां हिकिड़ी स्टडी कंदा उन हिसाब सां तव्हांखे उहे केतिरा घर आबाद थींदा हिकिड़ी छोकिरी अगरि पढ़े थी हिकिड़े घर में उहो केतिरो घर खे सॼो करे मुंहिंजी वालदा जेकी आहे उहा पाण टीचर आहे गवर्नमेंट टीचर आहे ऐं अॼु हू टीचर उन खां पोइ मुंहिंजे मां हिते पहुती आहे न उनजे बावजूद तव्हां पंहिंजनि जेको आहे एॾा चैलेंजिस तव्हां फेस कया जी उनजे बावजूद बि इहा वॾी ॻाल्हि छो आहे न त वकालत खे अलाए छो असांजा माण्हू एतिरो अलाए छा था सम्झनि मुक्त ॻाल्हि सम्झो हालांकि हिकिड़ो सुठी फील्ड आहे वकालत जी हिकिड़ो काफ़ी नॉलेज हूंदी आहे उनमें काफ़ी सारा असांजे इलाइक़े में मसइला बि ज़्यादा कोर्टनि जा थींदा आहिनि उनखां बावजूद बि नथा सम्झनि त असांखे हिकिड़ो वकील थियणु एॾो आसान अलाए छा सम्झनि था अलाए छा अथनि पर एतिरो आसान न आहे हिकिड़ो स्ट्रगल करे पढ़ाई करे उनखां पोइ माण्हू पोस्ट ते पहुचंदो न ईअं त वेठे वेठे त केरु पवंदो थी सघे न जिते एतिरी रेज़िस्टेंस हुजे जिते हिते रुकावटूं हुजनि उन खां रुकावटुनि खे मुंहुं ॾेई करे निकिरणु इहा वॾी मतिलबु हुननि जी सोच आहे गवर्नमेंट टीचर थीजे BA कयो ठठा मां टीचिंग कयो बसि एतिरी हद तक ईअं नथा चवनि त डॉक्टर थियूं वकील थियूं नेवी ऑफिसर जो तव्हां जीअं चयो त माना वकील जो शोबो आहे इलाही ॾुखियो आहे त हर शोबो ॾुखियो आहे पोइ तव्हां बि मेडिकल खे बि थोरो टच कयो जी त पोइ मेडिकल खां हेॾे छो डाइवर्ट थियो मुंहिंजे वालिद साहब जो मेडिकल में मां MBBS में मां जेको आहे टेस्ट ॾिनो उनमें न थी सघियो मुंहिंजो ठीकु आहे न उनखां पोइ दुबारा मां कोशिशि बि न कई अगरि मां कोशिशि कयां त दुबारा मां अपियर थियां त थी वञे न पर मां दुबारा कोशिशि न कई मुंहिंजे वालिद साहब जो ठीकु आहे तव्हां जेको आहे इन फील्ड में अचो वकालत जे असांजा काफ़ी इशूज़ बि थींदा आहिनि कोर्टनि जे में इहे मसइला मसाइल काफ़ी थींदा आहिनि मुंहिंजे वालिद साहब खे काफ़ी शौक़ु हो हू पाण सियासत में आहे मुंहिंजो वालिद साहब पाण सियासत में आहे हुनखे शौक़ु आहे काफ़ी वकालत में वकील थियां जज थियां उनखे काफ़ी शौक़ु आहे सही ईअं त न आहे त माना जेको आहे सो मुंहिंजी धीउ वकील थी वञे पोइ सियासी मसइला त जाम हूंदा आहिनि मुंहिंजा मसइला हल करे न उनजा पंहिंजा मसइला न आहे ॻोठ जा इलाइक़े जा हू चए मुंहिंजो हिकिड़ो नालो थिए बिल्कुलु हा ऐं धीउ जेको आहे सो इलाही जेकॾहिं हिन पोज़ीशन ते हुजे त मुंहिंजी कोई सिस्टर बि न आहे मां हिकिड़ी आहियां इकलौती आहियां अच्छा इकलौती आहियो जी पोइ त वाक़ई पीउ जे लाइ हिकिड़ी वॾी फ़ख्र जी ॻाल्हि हूंदी आहे की उन्हनि जी धीउ सुठे तरीक़े सां प्रोफेशन खे खणी हले पई काफ़ी सारा ॻोठ जा माण्हू ॻाल्हि कंदा आहिनि मुंहिंजो अबू इग्नोर कंदो आहे हर शइ खे उहो न सोचंदो आहे मूंखे बि चवंदो आहे तव्हां सभु ॻाल्हियुनि खे साइड कयो तव्हां पढ़ाई खे फोकस कयो स्टडी कयो उन्हनि खे सभिनि खे हिकिड़ी साइड ते कयो फोकस कयो पढ़ाई खे जेतिरी हद तक जेतिरो बि तव्हां पढ़ो बसि पढ़ो हाणे बि अबू चयो तव्हां बैरिस्टर जे लाइ भले ॿाहिरि वञो मसइलो न आहे कोई मतिलबु की पैसनि जी या छा कोई बि इशू न आहे तव्हां सिर्फ़ु पढ़ाई खे फोकस कयो अॻिते निकिरो ताकी तव्हांखे ॾिसी करे काफ़ी जेकी छोकिरियुनि ॻोठ हुजनि उहे बि तव्हांखे ॾिसी करे अचनि रोल मॉडल थियणु चाहियूं त मुंहिंजो वालिद साहब चयो त रोल मॉडल थी हितां हुननि जे तवक़ुआत ते पूरो हलण जी कोशिशि कयो पिया जी ठीकु आहे हिकिड़ो ॿियो तव्हांजे हिते मसइलो मां जेको ॾिठो आहे हाईलाइट मां कंदो आहियां अक्सर की उते ज़मीन त सोन आहे जी ठीकु आहे जहिड़ी ज़मीन आहे पर नालो न खणंदमि हिकिड़ी साइड राइट साइड ते ॾिसूं त हिकिड़ी वॾियूं बिल्डिंगूं वॾा महल किरोड़नि जी ज़मीन आहे पर लेफ्ट साइड ते हिकिड़ी दीवार जो फ़र्क़ु आहे तव्हांजी ज़मीन टके जे भाव ते विकामनि थिए पर मां सम्झां उहो सोन आहे ऐं ईअं बि आहे की जेके फारिग माण्हू वेठा आहिनि उतां जा जेके कुझु कनि कोन पिया पोइ आख़िर में ईअं कनि पिया की ज़मीनुनि जा सौदा कनि पिया पोइ धारिया अची करे उन्हनि जी ज़मीनूं वठनि पिया ऐं उहे ज़मीनूं पंहिंजूं विकिणंदा पिया वञनि आहिस्ता आहिस्ता तव्हां इन खे छा था ॾिसो त केतिरो नुक़सानु आहे उन में तव्हांजी कम्यूनिटी खे केतिरो लॉस पवंदो इन सां काफ़ी लॉस पवंदो आहे शऊर कोन उन्हनि माण्हुनि में इन वजह सां पोइ छो था विकिणनि ज़मीनूं ज़मीनूं विकिणी करे कुझु कनि बि ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि खे एतिरो जॉब न आहे उन्हनि खे पंहिंजो उन्हनि खे एतिरो आहे बसि ज़मीन असां वरिती आहे बसि इहो विकिणंदासीं बसि उहो ई पैसो जमा करे खाईंदासीं
तालीम हाणे ई एतिरो कोन्हे, शौक़ु तालीम जो कोन्हे अगरि त पोइ ईअं शौक़ु थिए त कंदा। हू ईअं थोरी न कनि, एतिरो जल्दी थोरी न खपाइनि या ईअं कनि। पोइ छा अञा ताईं भला इहो उते इहो रुझान आहे की माना छोकिरियुनि खे नाहे पढ़ाइणो या ॿारनि खे नाहे पढ़ाइणो? उते काफ़ी पढ़ाई जो समाजी concept ई तंज़ीमूं बि त कोन्हे। कमु कनि पियूं न एजुकेशन ते। कनि थियूं काफ़ी सारा कुछ फैमिलीज़ आहिनि जेको पढ़ाई ते फोकस कनि था, पर ज़्यादातर फैमिलीज़ मतलब पढ़ाई ते इशू मतलब कोई ज़बरदस्ती कोन्हे की जंहिंखे शौक़ु आहे पढ़े न पढ़े त बसि ठीकु आहे, को ख़ासि पढ़ाई जी मतलब तरफ़ प्रायोरिटी ते न पिया रखनि जीअं के पढ़ाई को असांजी ख़ासि फैमिली value चए कोन्हे थी रखी की हूंदी सुबुह आहे। थियणो आहे करिणो आहे, हीअ शइ करिणो आहे, जीअं असांखे चईंदो आहे अबू अम्मी चईंदो आहे उथी स्कूल वञी, छा ईअं अगरि ॿिया माइट बि चइनि त हू नथा पढ़ी सघनि, छा पढ़ी सघनि था माना न? जी सख़्ती कबी आहे की जी। ॿार खे हिकु त एजुकेशन जे हिसाब सां ॿार खे पढ़ाइणो आहे ऐं उन ते मॉनिटरिंग करणी आहे, पढ़े थो नथो पढ़े, जी। अहिड़े क़िस्म जो कोई माना कल्चर न आहे। असांजे हिन में इहो त ज़्यादा जेको नशे ते काफ़ी छोकिरा आहिनि, उहे छोकिरा बि त अॼुकल्ह किथे था पढ़नि, केतिरियूं यूनिवर्सिटी में किथे एतिरा घटि आहिनि। उहे नशो जेको आहे नशो हिकिड़ी काफ़ी ख़राबु चीज़ आहे, उन ते काफ़ी अची छोकिरा अची पिया आहिनि नशे ते, बसि उहो नशो करे बसि घर में, पोइ उन्हनि खे छा जी ख़बर पवंदी, उनखे त कंहिं शइ जी सम्झ ई न ईंदी न। बिल्कुलु, वरी बि असां साॻी ॻाल्हि ते चऊं पिया एजुकेशन, जेकॾहिं एजुकेशन न हूंदी, माण्हुनि में इल्मु न हूंदो त बेरारवी जो शिकार थींदा जेके नौजवान आहिनि। जी, हिकिड़ी माउ पढ़ी लिखी हूंदी, उनजो औलाद आहिस्ता आहिस्ता पढ़े उन ते पहुचंदो न। माउ जेको तरबियत करे थी माउ थी करे, अगरि माउ चाहींदी पीउ चाहींदो त हू सभु कुझु करे सघनि था। इंसान जो हर शइ नामुमकिन कुझु बि न आहे, मुमकिन आहिनि सभु। जीअं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो जीअं मां शुरू खां पुछां पियो की तव्हांजे अलाए कहिड़ा कहिड़ा मसइला मसाइला आहिनि, तव्हां हिकिड़ो एजुकेशन जी ॻाल्हि कई, हाणे हिकिड़ो ॿियो हाईलाइट थियो मसइलो नशा कनि पिया, वापराइनि पिया या कनि पिया, त उनजे लाइ तव्हां कानूनी तौर ते छा कयो पिया? तव्हां कुझु मतिलबु स्टेप खयों आहे उन ते? न उन जे लाइ अगरि स्टेप अगरि खणूं त फैमिलीज़ असांजूं असांखे मना कनि थियूं, चुप करियो, पढ़ाई लाइ रमाणियो न, हा पढ़ाई पंहिंजी थी वई त फैमिली त मना कंदी ई आहे न। हाँ, हिन करे हिन खे एफ आई आर न कटायो, हिन जे बारे में हिन खे कुझु न चओ, हे वरी असांजे मतिलबु जेको आहे न असां ग़लति मतिलबु रोड रस्ते ते बीहंदा छेड़खानी कंदा, इन खे कुझु न चओ। पोइ मतिलबु हिकिड़ो अञा ख़ौफ़ बि त बाक़ी आहे न माण्हुनि जे अंदरि में, दिलनि में ख़ौफ़ आहे, हे घर में अची घुसी वेंदा, हीअं करे वेंदी, हीअ हरकत थी वेंदी, हू थी वेंदो। त माना तव्हां मतिलबु सोचो था असां सोचूं था कयूं स्टेप खणूं, पोइ वरी थोरो मुंहिंजी सोच आहे फौरन से एफ आई आर कटाए फौरन माण्हू खणाए छॾियां, पर मुंहिंजी अम्मी मना कंदी आहे। मां तव्हांखे तव्हांजी दिलि कंदी आहे की माना इहे स्टेप, पर तव्हां ॾिसो पिया समाज में जंहिं बि कोई सुठी शइ जे लाइ कमु कयो आहे उनखे या त माना मारियो वियो आहे, इन मारण जे ख़ौफ़ में असांजा पेरेंट्स बि मना करे छॾींदा, बसि हो ईअं चवंदा हाणे पढ़ाई जी ज़िद हुई न, पढ़ाई पूरी थी वई, वकील बणिजी वई आहे, हाणे अञा छा आहे, मतिलबु केरु मंशियात विकिणे पियो या छा ॿियो करे खपाए पियो, कुझु बि करे पियो, त तुंहिंजो मसइलो कोन्हे, तूं पंहिंजी पढ़ाई कर। दिलि चवंदी उन्हनि खे फ़ोनियूं कराए असां उन्हनि खे एफ आई आर कटायूं, असां फौरन खणायूं, सभु कुझु करियूं, काफ़ी, पर मजबूर थी वेंदा आहियूं, पेरेंट्स मना करे छॾीनि था। कल्चर ते अगरि ॻोठां को केस ईंदो आहे न, कंहिं बि छोकिरी जो केस ईंदो आहे खुला जे हवाले सां, त अम्मी फौरन मना करे छॾींदी आहे, न हिन जी खुला जो केस न कर, हिन जो हीअं न करणु, छा लाइ उहा औरतूं असांजे घर ईंदियूं असांखे वरी मतिलबु वधि घटि ॻाल्हाईंदियूं, मतिलबु ख़ौफ़ दिलि मंझि बाक़ी अञा पंहिंजे उन्हनि जो न कयो, की असां पंहिंजनि जो सॉल्व मसइला हल कंदासीं त अॻिते निकिरंदासीं न। बिल्कुलु, तव्हां चवंदा आहिनि की प्योरिटी बिगिन्स फ्रॉम होम, जी, त माना घर मां ई तव्हां जेकॾहिं पंहिंजी जेको आहे पढ़ाई कई कंदा त पोइ ई तव्हां समाज जे हिसाब सां कुझु करे सघंदा न। त पोइ तव्हांजो पहिरियों त घर, उतां त तव्हां पास आउट करे वियो, पोइ कम्यूनिटी आहे, कम्यूनिटी वॾो हिकिड़ो वाकई चैलेंज आहे तव्हांजे लाइ, उतां जा मसइला हल करणु, वरी उतां हिकु त तव्हांजो हिकिड़ो पाड़ो आहे, हिकिड़ी कम्यूनिटी आहे, उते माण्हुनि जे भले तव्हां ग़लति कमनि जे ख़िलाफ़ बि वञो, पर उते बि पोइ तव्हांजे लाइ मसइला मसाइला आहिनि। सो बहरहाल चैलेंज खे फेस त करिणो आहे, करिणो बि आहे। बसि टीचर थिया, टीचर बि को हू न आहे, पर हू चई बसि टीचर थियनि, बसि स्कूल में BA कनि, पंहिंजो शौक़ु आहे, पंहिंजी फील्ड। सही। अच्छा, ॿी ॻाल्हि की तव्हां एजुकेशन में तव्हां आयो, वरी पोइ तव्हां हिकिड़ो प्रोफेशनल लाइफ में आयो, त हिकिड़ी माना सादा छोकिरियूं जेके उतां निकितियूं आहिनि ऐं जेके पढ़ियल लिखियल ऐं जेके बोल्ड छोकिरियूं आहिनि, उहे बि हिकिड़ो मसइलो फेस कंदियूं आहिनि, हिरासमेंट जो। छोकिरियुनि खे हिरास कयो वेंदो आहे, छोकिरियुनि खे ग़लति नज़रुनि सां ॾिठो वेंदो आहे, ऐं छोकिरियुनि तव्हां सम्झो पिया की तव्हां इहे प्रॉब्लम्स फेस कयूं आहिनि या कयो पिया? काफ़ी कया बि आहिनि, कंदासीं बि इंशाल्लाह। ये प्रॉब्लम्स फेस कयो पिया इंशाल्लाह न, मतिलबु ये प्रॉब्लम्स तव्हां सम्झो पिया हिरास सां करणु, छोकिरियुनि खे कनि था, हा ग़लति मतिलबु करणु, हा तंग करणु, अजीब तरीक़े सां नारण, पोइ तव्हां इहे मसइला आहिनि तव्हां सां? मसइला त हर कंहिं सां थींदा रहंदा आहिनि, इग्नोर करणो हूंदो। तव्हां उन मसइलनि खे कहिड़े तरीक़े सां फेस कंदा हो, मुंहुं ॾींदा हो? केॾी महिल गुस्सो बि अची वेंदो, सुणाए छॾींदा हुते, लड़ाई थी वेंदी आहे।
कंदासीं त सुणाए त छॾींदा हो, पोइ क़ानूनी तौर ते छा कंदा हो? कानूनी तौर ते FIR कटाईंदासीं, वञी करे असां जेको आहे उन्हनि अञा अहिड़ो को ख़ासि खे issue थियो नोटिस कोन्हे। ॾियारींदासीं। अञा असां सां थियो त न आहे, पर अगरि बसि इहो आहे की मतिलबु माण्हुनि जो जेको नज़रियो हूंदो आहे ॾिसण जो न, उहो ग़लति हूंदो आहे, पोइ उनखे ॾिसी करे त पोइ फौरन असीं बि फौरन मुंहुं बनाए छॾींदा आहियूं। चलो ठीकु आहे। अच्छा, तव्हां असांजे कुबरा प्रोग्राम में आयो, फातिमा प्रोग्राम में आए असांजे, ऐं असांजी कोशिशि इहा हुई की असां प्रोफेशनल बिल्कुलु जेके इलाही अॻिते आहिनि, वकील हुजनि, डॉक्टर्स हुजनि, उन्हनि खे असां पंहिंजे स्पेस ॾींदा आहियूं त उहे रहनुमाई कनि। पर तव्हांखे अॼु प्रोग्राम में घुराइण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनजो इहो हो की हिकिड़ी जेके बिल्कुलु उन कम्यूनिटी मां आया आहिनि जिथे एजुकेशन जो नालो न आहे, ऐं तव्हां उतां निकिरी आयो, तव्हां कहिड़े तरीक़े सां आयो ऐं कहिड़े तरीक़े सां तव्हांखे कमु करणु खपे या कयो पिया, ऐं तव्हांखे हौसला अफ़ज़ाई हुई तव्हांजी हिन प्रोग्राम में। तव्हांजी हौसला अफ़ज़ाई करणु हिकिड़ो मेन ऑब्जेक्टिव हो हिन प्रोग्राम में तव्हांखे इनवाइट करण जो, ऐं यकीनन तव्हांजी हौसला अफ़ज़ाई थी हूंदी, ऐं तव्हांखे ईअं ई वधणु खपे। चैलेंजिस 100 हुजनि, 1000 हुजनि, पर यकीनन चैलेंजिस खे फेस करण ई ज़िंदगी आहे, ज़िंदगी जो मक़सदु। फैमिली खे ॿुधाईंदा आहिनि, सरप्राइज़ ॾिनोसीं हीअं। चलो, तव्हां सां असांजूं नेक तमन्नाऊं गॾु आहिनि। ऐं हिकिड़ो बिगनर असां जेको स्टार्ट जॾहिं प्रोग्राम कयोसीं त असांखे कॉलर आयो, ऐं हाणे कलाम जेको आहे सो हिकिड़ी फरमाइश मूंखे थी आहे मदर सॉन्ग जी, ओ अमा गानो बादल साईं ॻाईंदासीं। हिकिड़ो स्पेशल हिकिड़ो नंढड़ो आहे इरफान शेख, जंहिं मूंखे 2-3 ॾींहंनि खां मूंखे चयो आहे त मूंखे हिकिड़ो मदर सॉन्ग ॿुधायो। सो इरफान खे ऐं असांजी हिकिड़ी कॉलर हुई जंहिं ॿुधायो। हो तुझी झोलीअ में जालोलिया मिली, तंहिंखे आयत थो सम्झो वेठो हरदम विरद में, तोखे सजदा छो न कयां ओ अमा, 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 ओ अमा। तुक कहिड़ो लाओ दियां, तुझ कंहिंसां भेट कयां, तुक सजदा छो न कयां ओ अमा, 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 ओ अमा। तुझ हिकिड़ी रात जे ओ जागे जो मां, तुझ हिकिड़ी रात जे ओ जागे जो मां, तुझ हिकिड़ी रात जे ओ जागे जो मां, तुझ हिकिड़ी रात जे ओ जागे जो मां। एहसान किए लाया सजी उम्र गुलामी ॾिया, तब पूरो की न पवा ओ अमा, 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 ओ अमा। जन्नत आ पई,
जन्नत आ पई तुझ पेरन में जा जन्नत आ पई तुझ पेरन में जा जन्नत आ पई छो हित हुत थो गोलियां छो न तुझा पेर चुमा छो दर दर ते भटका ओ अम्मा 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 तुक केड़ो नाम दिया तुझ कैसा भेट गया तुक सजदा छो न गया ओ अम्मा 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 मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।